أعوذ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। भाउरो ऐं भेनरो, तव्हांजो ख़ुशि आमदेद आहे। क़ुरान यूनिवर्स जे नाले सां असां हिकिड़ो प्रोग्राम शुरू करे रहिया आहियूं, जंहिंमें असां क़ुरान जी आयात खे पढ़ंदासीं ऐं उन्हनि ते असां सोच वीचार कंदासीं कि हिननि जी माना छा आहे। उन्हनि मानाउनि खे सम्झण जी कोशिशि कंदासीं ऐं इन जो जेको पैगाम आहे क़ुरान जो, इन खे न रुगो पढ़ण जी कोशिशि कंदासीं पर सम्झण जी कोशिशि कंदासीं। सम्झण इन करे ज़रूरी आहे कि जेसि ताईं माण्हू इन पैगाम खे सम्झंदो कोन त पंहिंजी ज़िंदगी खे कीअं हू हिन जे मुताबिक़ ठाहे सघंदो ऐं पंहिंजी ज़िंदगी खे कीअं इन जे मुताबिक़ हलाए सघंदो, इहो मुमकिन ई कोन्हे जेसि ताईं इन जो पैगाम न सम्झो वञे। बदकिस्मती सां सिंध में ऐं पाकिस्तान में ऐं इंडिया में ऐं बांग्लादेश में हिकिड़ी अजीब क़िस्म जी हिकिड़ी तहरीक हली 200 साल पहिरीं कि क़ुरान खे पढ़ण ते सॼो तवजो कई वई आहे। माना हुनजी रुगो उन जी तिलावत ते तवजो कई वई आहे, उन जी प्रॉपर मखारिज ते कि कहिड़ा लफ़्ज़ कीअं था पढ़िया वञनि, ज़ेर ज़बर पेश जेके आहिनि, दमा कसरा ऐं फ़तह जेके आहिनि, उन्हनि खे कीअं सम्झिजे, किथे बीहणो आहे, किथे हलणो आहे, किथे पढ़णो आहे, किथे रुकणो आहे। इन्हनि ॻाल्हियुनि ते सॼो ध्यानु ॾेई छॾियो वियो ऐं कुझु उलमान जो ख़्यालु इहो हो कि अगरि इंसान आम माण्हू जेको आहे क़ुरान खे सम्झण जी कोशिशि कंदो त हुनजे लाइ इहो शइ मुफ़ीद कोन थींदी। इहो वहम या इहो फ़हम किथां आयो, कीअं आयो, इन जी का ख़बर कोन थी पए। पर असां इहो ॾिठो आहे कि असांजे मुल्कनि में ॿार क़ुरान पढ़नि था ऐं वॾा बि पढ़नि था ऐं उन जी को माना सम्झण जी का न कोशिशि कई थी वञे, न उन खे ज़हन में लाहिण जी का कोशिशि कई थी वञे, या ज़िंदगी खे जेको आहे। इन करे असां ॾिसूं था त मस्जिदूं जुमे वारे ॾींहुं भरियल थी हुजनि, पर जॾहिं ॿाहिरि निकिरो त तव्हांखे सभु उहे ॻाल्हियूं माशरे में नज़र अचनि थियूं जेके हिकिड़ी इस्लामी माशरे में न हुजणु घुरिजे। ऐं इहो मसइलो रुगो सिंध, पाकिस्तान, इंडिया, बांग्लादेश हिननि जो कोन्हे को, इहो सॼी दुनिया में इहो थी रहियो आहे। ऐं अॼुकल्ह जी जेका अरबी आहे अरबनि जी, उहा बि क़ुरान जी अरबी सां काफ़ी परे थी वई आहे। जीअं हाणे फ़र्ज़ु करो, मूंखे यादि आहे असां कराची में रहंदा हुआसीं ऐं जॾहिं ॻोठ में पंहिंजे दोस्तनि सां मिलणु वेंदा हुआसीं टंडियल आयार में या किथे, त उहो असांजी सिंधी जी मज़ाक उॾाईंदा हुआ, चवंदा तव्हांजी सिंधी कहिड़ी आहे या कीअं था ॻाल्हायो तव्हां। त साॻे तरीक़े सां अरबन जे शहर में जेके वॾा वॾा शहर आहिनि, उन्हनि जी जेका अरबी आहे उहा क़ुरान जी अरबी सां हाणे काफ़ी मुख़्तलिफ़ आहे ऐं तंहिंजे करे अरबन खे बि हाणे पुठियनि 100 सालनि में सम्झो या 200 सालनि में सम्झो, इन्हनि जी बि जेका आहे दूरी, इन्हनि जो जेको आहे फ़ासिलो क़ुरान सां वधी वियो आहे ऐं हू बि क़ुरान खे न सम्झनि था सही तरीक़े सां। ऐं इन करे असां ॾिसूं पिया कि इहे जेके ॻाल्हियूं आहिनि जिन्हनि जो इस्लाम सां को ताल्लुक़ु कोन्हे, उहे असांजी जेके इस्लामी दुनिया उनमें वधी रहियूं आहिनि। तंहिं करे इहा ॻाल्हि इलाही ज़रूरी हुई कि इन क़ुरान खे सम्झो वञे ऐं अलाह साईं जे पैगाम खे सम्झो वञे ऐं अलाह असांखे छा ॿुधाइण थो चाहे, छा असांखे सेखारणु थो चाहे, असां उहो सिखूं, सम्झूं, न रुगो पंहिंजी ज़िंदगियुनि खे बहितर करूं पर पंहिंजे आसपास जे माण्हुनि जी, पंहिंजे भाउरनि जी, भेनरुनि जी, माउ पीउनि जी ऐं नंढनि जूं औलादनि जूं, असां सभिनी जी ज़िंदगियूं बहितर थी सघे, असांजो पाड़े वारो असां सां महफ़ूज़ हुजे, असांजी ज़बान सां, असांजी अखि सां जेको आहे असांजो पाड़ेसिरी महफ़ूज़ हुजे, असांजी ज़बान ऐं असांजे हथनि सां ऐं असांजी अखियुनि सां जेको आहे असांजो माशरो जेको आहे उहो महफ़ूज़ हुजे। उनखे इहा इन ॻाल्हि जी पक हुजे कि हीउ मुस्लमान आहे ऐं हीउ का बि अहिड़ी हरकत कोन कंदो जेका अलाह जे रसूल असांखे कोन ॿुधाई आहे ऐं नबी असांखे कोन ॿुधाई आहे। त तंहिंजे करे इन खे सम्झणु जेको आहे, इन ते एम्फेसिस नथो विझी सघां केतिरो ज़रूरी आहे, पर हीउ सम्झो त अगरि जे क़ुरान खे कोन सम्झो त हुन इस्लाम खे कोन सम्झो, ऐं जे इस्लाम खे कोन सम्झो त पोइ मुसलमान नॉन मुसलमान सभु ॻाल्हि बराबरि आहे।
हिते अमेरिका में रहंदो आहियां ऐं हिते जेका मेजॉरिटी आहे उहा क्रिश्चियन्स आहे। इहे जेके असां जिन्हनि खे चवंदा आहियूं नसारा जेके चवंदा आहियूं उहे आहिनि। ऐं उहे बि बिलीव रखनि था अलाह में, लेकिन हिकिड़ी ॻाल्हि अहिड़ी ठाहे वेही रहिया आहिनि की ईसा अलैहिस्सलाम अलाह साईं जो पुटु आहे। इन ॻाल्हि खे अहिड़ो ॿधी वेही रहिया आहिनि नाउज़ुबिल्लाह, जो हुननि खे का ॻाल्हि हाणे बि सम्झ में अचे कोन थी। यहूदियुनि जो बि साॻियो हाल आहे। यहूदी जेके आहिनि उहे तौहीद ते आहिनि, पर यहूदियुनि जेको आहे इहो चई छॾियो आहे की असां सां बहितर कोई कोन्हे। इहा साॻी ॻाल्हि शैतान चई हुई अॼु सां हज़ारे साल पहिरीं, जॾहिं अलाह साईं इंसान खे बिठायो तॾहिं शैतान चयो की आउं कीअं सजदो कंदुसि आदम अलैहिस्सलाम खे, आउं त जेको आहे बाहि जो ठहियलु आहियां ऐं हीअ त रुॻो मटी जो ठहियलु आहे, त हिन जे साम्हूं आउं सजदो कीअं कंदुसि। इहे सभु ॻाल्हियूं असांखे नज़र अचनि थियूं जॾहिं असां क़ुर जी स्टडी करियूं था, क़ुर जे इल्म खे सम्झण जी कोशिशि था करूं, त असांखे इहे ॻाल्हियूं सभु साम्हूं अचनि थियूं। हाणे ॻाल्हि इहा रही की इन में सब्र जी ज़रूरत आहे, तहमल जी ज़रूरत आहे। ऐं क़ुर जा लेसन्स अहिड़ा पॉपुलर कोन्हनि जहिड़ा तव्हांजा गाना पॉपुलर थींदा या मूवीज़ पॉपुलर थींदियूं या ड्रामा पॉपुलर थींदा। माण्हू कलाकनि जा कलाक जेको आहे उहे सोशल मीडिया ते वेही करे फेसबुक ते हिकिड़ी अहिड़ी फिज़ूलियात ॾिसनि था जिन्हनि जो उन जी ज़िंदगी ते को फ़ाइदो या नुक़सानु नथो थिए। उन्हनि जो जेके चंद लम्हा आहिनि उहे खिली या एंटरटेन थी या महसूस थी करे गुज़री था वञनि। पर क़ुर हिकिड़ी अहिड़ी शइ आहे कि जेके अगरि तव्हां ॿुधंदा ऐं सम्झंदा ऐं कोशिशि कंदा कि अलाह साईं जी कुर्बत मिले, तव्हांखे कुर्बत हासिलु करे सघो, हुन सां नज़दीक थी सघो, ऐं इन नियत सां तव्हां इन जे कलाम खे सम्झण जी कोशिशि कंदा ऐं पोइ पंहिंजी बि थोरी सी इन में एफर्ट हणंदा, पंहिंजो जेको आहे इन में कोशिशूं हणंदा, त तव्हांखे इलाही नंढे वक़्त में इन जो असर जी ख़बर पइजी वेंदी। तव्हांजी ज़िंदगियुनि ते असरु थींदो, तव्हांजी पर्सनैलिटी ते असरु थींदो, तव्हांजी शख़्सियत में हिकिड़ो उभार ऐं निखार ईंदो, ऐं तव्हांजे आसपास रहण वारा माण्हू या तव्हांजा मिटु माइट या तव्हांजा दोस्त यार उहे बि फौरी तौर ते इहो फ़र्क़ु महसूसु कंदा कि यार ही त माण्हू जेको आहे सॼो ॾींहुं असां सां नचंदो ॻाईंदो हो ऐं रुॻो मस्ती मज़ाक जूं ॻाल्हियूं हूंदियूं हुयूं। तव्हां मस्ती मज़ाक पोइ बि कंदा, तव्हां खिल भोग पोइ बि कंदा, पर इहो हूंदो कि तव्हांजे अंदरि हिकिड़ी सफ़ाई अची वेंदी ऐं तव्हांखे पाण महसूसु थींदो कि तव्हां हिकिड़ा बहितर शख़्सियत मिटण। इहे क़ुर जा असर आहिनि। इहे क़ुर जा जेके आहिनि कुझु ॻाल्हियुनि जी असांखे ख़बर आहे, कुझु ॻाल्हियुनि जी असांखे कोन्हे ख़बर, पर क़ुर जो बेशक असरु आहे ऐं उहो असरु इंसान जी ज़िंदगी ते वॾो फ़र्क़ु खणी थो अचे। सो इन करे मां इलाही सालनि सां सोचियुसि पियो, 7 सालनि सां पंहिंजी मस्जिद में क़ुर जो दर्स हलाए रहियो आहियां। फजर ते कंदा आहियूं असां। 11 साल जो प्रोजेक्ट हो कि 11 साल में असां पूरो क़ुर कवर कंदासीं, सूरह फातिहा खां वठी सूरह नास ताईं, ऐं उहो हली रहियो आहे। उहो अंग्रेज़ी में हले थो ऐं हिते जी मस्जिद में असां उनखे ऑर्गेनाइज़ करे हलायां पियो। अलाह साईं मूंखे एतिरो मौक़ो ॾिनो कि 7 साल तां हुन में हणी चुको आहियां, ऐं अलाह साईं इंशाल्लाह मूंखे एतिरो मौक़ो ॾे जो उहो दर्स सूरह नास ताईं खणी वञा, जंहिंमें बाक़ी 5-6 साल जो वक़फ़ो आहे। ऐं इहो मुंहिंजे ज़हन में इलाही वॾी जंग हली पई कि आउं क़ुर जी जेका पहिरीं तफ़सीर आहे उहा सिंधी में कयां, उर्दू में कयां या अंग्रेज़ी में कयां। तो मूंखे ख़बर हुई कि सिंधी में इन कम ते क़ुर जी तफ़सीर ते को वॾो कमु कोन थियो आहे। क़ुर जी तर्जुमा लिखिया विया आहिनि सिंधी में, पर केरु साम्हूं अची करे माण्हुनि जे वेही करे ऐं उन्हनि खे अहिड़े तरीक़े सां सम्झाए जंहिंसां हू कनेक्ट करे सघनि, जंहिंसां हू जोड़े सघनि कि हा हीअ असां जहिड़ो हिकिड़ो माण्हू आहे उहो वेठो आहे, इहो अलाह जो कलाम सम्झाए पियो। असांजे बदकिस्मती सां किन असांजी मस्जिदनि में भी को अहिड़ो एतमाम कोन हली रहियो आहे कि जिते क़ुर जो दर्स जेको आहे उन ते ध्यानु ॾिनो वञे ऐं माण्हुनि खे उन जा क़ुर जा राज़ सम्झाया वञनि, ॾेखारिया वञनि, पढ़ाया वञनि ऐं उते हू सुवाल जवाबु करे सघनि। जेका ॻाल्हि सम्झ में अचे उनखे क़बूलु कनि, जेका न सम्झ में अचे उनजे बारे में सुवाल कनि, जेसिताईं हुननि खे उहा ॻाल्हि पूरी तरीक़े सां वाज़े नथी थी वञे। मुंहिंजी सिंधी में थोरी तोड़ फोड़ तव्हांखे नज़र ईंदी ऐं
उमेद आहे कि तव्हां जेको आहे इनखे दरगुज़र कंदा ऐं ध्यानु ॾींदा कि तव्हांखे पैगाम कहिड़ो ॿुधायां पियो ऐं कलाम कहिड़ो ॿुधायां पियो उन ते ध्यानु ॾींदा। सो इंशाल्लाह इन दुआ सां असां मूसा अलैहिस्सलाम जी दुआ सां शुरू करूं था ऐं तव्हां बि दुआ कजो ऐं जेको कुझु सुठो इन सॼे कम मां निकिरंदो, जेको को ख़ैरु निकिरंदो इन मां कंहिं इंसान खे को फ़ाइदो थींदो या तव्हांजे दोस्तनि खे या अबनि ॾाॾनि खे या मिटनि माइटनि खे को बि फ़ाइदो थींदो इन क़ुर ॿुधण जो, त उहो सभु कुझु जेको आहे अलाह जी तरफ़ां थींदो। अलाह जी बरकत जे अलावा या अलाह जी मदद जे सवाइ इहो मुमकिन कोन्हे, छो त कलाम हुनजो आहे, उहो जेके चाहींदो आहे सम्झाईंदो आहे ऐं जेके चाहींदो आहे उहो रोके छॾींदो आहे। त पाण खे माण्हू इन लाइक़ु ठाहे कि अलाह साईं जेको आहे इहो ऐं दुआ करे अलाह साईं सां कि अलाह इहो जेको कलाम आहे इहो असांखे सम्झ में अचे। इलाही माण्हू इलाही टाइम हणंदा आहिनि शाह लतीफ़ जो कलाम सम्झण जे लाइ या ॿी शाइरी जा किताब सम्झण जे लाइ, इलाही ॾुखियूं किताबूं हूंदियूं आहिनि। क़ुर इलाही सवली किताब आहे। अलाह साईं जी मर्ज़ी हुई त इहो क़ुर जेको आहे हर को पढ़ी सघे ऐं उनजो सबूत इहो आहे कि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण जेके हुआ उहे जेके हुआ उहे लिखी पढ़ी कोन ॼाणंदा हुआ। ऐं उन रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हिकिड़ो जेको खे सॾींदा हुआ माण्हू त उनखे चवंदा उम्मी नबी माना जेके न लिखणु अचे न पढ़णु अचे, पर हुन क़ुर खे न रुॻो सम्झो, क़ुर खे फैलायो, वधायो, हलायो, असांखे ॿुधायो। इहो सभु कुझु नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बरकतनि सां थियो। अलाह साईं उनखे एबिलिटी ॾिनी आहे, अलाह जंहिंखे चाहींदो आहे जहिड़ी एबिलिटी उहा उनखे अता कंदो आहे। ऐं असां बि दुआ करूं था रब साईं सां कि असांखे इहा एबिलिटी ॾिए कि असां इन किताब खे सम्झी सघूं। हाणे कुझु क़ुर जे बारे में ॻाल्हायूं। क़ुर जेको आहे उहो 114 उनजा चैप्टर्स आहिनि, 114 चैप्टर आहिनि ऐं क़ुर जेको आहे उहो मुकमल तरीक़े सां 23 सालनि जे अरसे में लाथो वियो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते। ऐं लैलतुल क़दर जी राति ते क़ुर जेको आहे 7 आसमान तां लोहे महफ़ूज़ मां जेको अलाह साईं जो हिकिड़े तरीक़े सां सम्झो हिकिड़ी तजोरी आहे, जंहिं तजोरी मां निकिरी करे अलाह साईं क़ुर खे जेको आहे हाणे हेठियां आसमान जेको पहिरियों आसमान असांखे जेको नज़र थो अचे इन ते हाणे रखी छॾियो। ऐं पोइ जीअं जीअं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी हले पई उन तरीक़े सां थोरो थोरो करे क़ुर मोकिलियो वियो। इलाही काफ़रनि जो एतिराज़ु हूंदो उन ज़माने में कि क़ुर खे यकमुश्त छो कोन मोकिलियो, त अलाह साईं चयो कि यकमुश्त इन जे लाइ कोन मोकिलियो वियो कि तव्हां इन खे सम्झी सघो ऐं इन खे हज़म करे सघो। छो त ॾिसो न कि अगरि बीमार हुजे थो त उन ज़माने में इहा सोसाइटी बीमार हुई। अॼु बि इंसानियत जेका आहे उहा सख़्तु बीमार आहे। त इहे दिलि जा जेके रोग आहिनि, जेके रूह जा जेके मर्ज़ आहिनि उहे इंसाननि खे लाहिक़ आहिनि। ऐं इंसानु जेको आहे उहो कूड़ में ऐं फ़रेब में ऐं हसद में ऐं इन्हनि ॻाल्हियुनि में अहिड़ी तरीक़े सां परपुट ॻाल्हाइण में ॿियनि जे बारे में बुरो भलो चवण में इन्हनि शयुनि में अहिड़ी तरीक़े सां शामिलु थी वियो आहे जो हिन खे सफ़ाई जी ज़रूरत आहे। इन सफ़ाई जेको आहे इन कलाम जे ज़रिए थिए थी, क़ुर जे लफ़्ज़नि जे करे, क़ुर जी आयत जे करे। सो क़ुर जेको आहे उन जा 114 चैप्टर आहिनि ऐं इहे चैप्टर 23 साल में लाथा विया। ऐं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको आहे शुरू जॾहिं इन्हनि क़ुर लहणु शुरू थियो उन में रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उमिरि जेका हुई उहा हुई 40 साल। ऐं जॾहिं इहो सिलसिलो शुरू थियो त 13 साल ताईं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते इहो क़ुर थोरो 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 करे रिवील कयो वियो, मोकिलियो वियो, ज़ाहिर कयो वियो। क़ुर त लिखियलु हो पर ज़ाहिर कोन कयो वियो, त उहो जीअं जीअं उन्हनि जी ज़िंदगी में जेके जेके किसा थिया पिया उन जे बारे में क़ुर खे थोरो थोरो करे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते ज़ाहिर कयो वियो। ऐं हू पोइ पंहिंजे सहाबान खे ॿुधाईंदो हो, जेके उन जा साथी हुआ उन्हनि खे ॿुधाईंदो, उहे इन खे लिखी छॾंदा हुआ मुख़्तलिफ़ शयुनि ते, हॾियुनि ते लिखी छॾंदा हुआ या जानवरनि जी चमड़ी ते लिखी छॾंदा या पतनि ते लिखी छॾंदा, जेके बि उन ज़माने में लकड़ी जा पाठा हूंदा हुआ उन्हनि ते लिखी छॾंदा। त इहे जेके बि उन्हनि खे शयूं अवेलेबल हूंदियूं हुयूं उन ते उहो इनखे कलम बंदि करे छॾंदा हुआ ऐं इन तरीक़े सां क़ुर महफ़ूज़ थींदो आयो। ऐं 13 साल ताईं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहा जेका दर्स कयो आहे या इहा तबलीग कई आहे उहा कई आहे मके जे शहर में। पोइ मके वारनि जेको आहे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हुते जीअं ॾाढो ॾुखियो करे छॾियो
ऐं उन जे करे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मके खे छॾे मदीने हिजरत करणी पई। ऐं हिजरत खां पोइ रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 10 साल हिन दुनिया में रहिया ऐं क़ुर जेको आहे उहो बिल्कुलु आख़िरी मौक़े ताईं ईंदो रहियो। कुझु ॾींहं कुझु हफ़्ता या कुझु महीना पहिरीं क़ुर जी जेके आहिनि आख़िरी आयतूं जेके आहिनि रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मिलियूं। सो 23 साल मां जेको आहे 12-13 साल जेको आहे उहो मके में क़ुर लथो आहे ऐं सम्झो त जीअं 65% क़ुर ज़रे घटि 65% क़ुर या इन लॻभॻि जेको आहे उहो मके में नाज़िल थियो आहे नबी करीम ते ऐं बाक़ी जेको सम्झो 25% जेको आहे उहो मदीने में नाज़िल थियो आहे। मदीने जी सूरतूं जेके आहिनि उहे वॾियूं सूरतूं आहिनि। क़ुर जेको आहे शुरूआति में हुनमें वॾी 4 सूरतूं जेके रखियूं आहिनि अल बकरा, आल इमरान, अन-निसा ऐं अल माइदा, इहे जेके 4 वॾी सूरतूं रखियूं आहिनि चारई मदनी सूरतूं आहिनि। त हुन सां लॻे ईअं थो की क़ुर जेको आहे मदीने में वधीक आयो, पर असल ॻाल्हि इहा आहे की क़ुर मके में वधीक आयो ऐं उते वधीक इन जी रिवलेशन थी आहे। हाणे मके मदीने क़ुर जे बारे में थोरो सम्झी वठूं कि छा फ़र्क़ु आहे। मके जे क़ुर में जेको आहे उहो सॼो सॼो ध्यानु जेको आहे उहो इंसान जे ज़हनी परवरिश जे लाइ या ज़हनी इम्प्रूवमेंट जे लाइ जेको उन्हनि खे सम्झायो आहे की रब तव्हांजो हिकिड़ो आहे, उहो सभु शइ हू थो हलाए, हर शइ हुनजे कंट्रोल में आहे। इहे रातूं, इहे ॾींहं ठहिणु, इहा ज़िंदगी या मौत, इहे वण, इहे फल, इहे दरिया, इहे समुंड, इहे किश्तियुनि जो समुंडनि ते हलणु, इहे सभु जेके आहिनि अलाह जूं करामतूं आहिनि ऐं हू रब आहे जेको साॻे वक़्तु पंहिंजी सॼी ख़लक़त सां जेको आहे ॻाल्हाए पई थो, उन्हनि जी जेका आहे परवरिश बि करे थो, उन्हनि जी हर शइ जी उनजो ख़्यालु बि रखे थो ऐं इहे सभु शयूं जेको आहे हुनजे लाइ मुमकिन आहिनि ऐं हू हर शइ ते क़ादिर आहे ऐं हर शइ हुनजी ख़लक़त आहे, हुन ठाही आहे, सभु हुनजी मख़लूक आहे ऐं हू ख़ालिक कुल्ली शइ आहे। हर शइ जेका आहे हुनजो ख़ालिक जेको आहे रब ताला आहे। इहा ॻाल्हि सम्झाई वई आहे मके जे क़ुर में। जॾहिं मदीने जे क़ुर में अचूं था त असांखे सम्झायो आहे की इंसान जी हक़ीक़त छा आहे। हुन ज़माने जेके रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां माण्हू जेके चवंदा हुआ की असां मुस्लमान आहियूं, असां ईमान आंदो, पर दिलनि में हुननि जो ईमान दाख़िल कोन हूंदो, त उहे मथां मथां चवंदा की असां ईमान आंदो, पर अकेले में वञी वरी चवंदा की असां त मश्करी मज़ाक़ पे कयासीं। ऐं असां हिननि आयतनि में जीअं जॾहिं हलंदासीं क़ुर जी आयतनि में त इहे सभु ॻाल्हियूं तव्हां ते ज़ाहिर थींदियूं। ऐं आउं तव्हांखे रिक्वेस्ट इहा बि कंदुसि की जॾहिं आउं तव्हांखे इहा इल्तिजा कंदुसि, तव्हांखे इहा रिक्वेस्ट कंदुसि की तव्हां जॾहिं विहो इहो सबक़ु ॿुधण जे लाइ ऐं सम्झण जे लाइ क़ुर जो, त हिकिड़ी शइ इहा करे वठो की क़ुर असां गॾु खणी वियो। तव्हां वटि किताब जी सूरत में हुजे त किताब जी सूरत में खणो ऐं अगरि तव्हां वटि जेको आहे फ़ोन ते हुजे या कंप्यूटर ते हुजे त तव्हां उनखे खणी वियो ऐं किथे तव्हांखे शइ का इंट्रस्टिंग लॻे त तव्हां उनखे नोट बि करे सघो था, हाईलाइट बि करे सघो था, मार्क बि करे सघो था ऐं जेको आहे को सुवालु हुजे त तव्हां मूंखे ईअं मोकिले बि सघो था ऐं तव्हां अॻिते हली ईमेल वग़ैरह शेयर कंदुसि इन चैनल जा। सो मूं तव्हांखे चयो की मुंहिंजे लाइ इहो वॾो हिकिड़ो सोच हुई की आउं अंग्रेज़ी में कयां, उर्दू में कयां या सिंधी में कयां, त सॼी ॻाल्हि अची लथी आहे की उर्दू ऐं अंग्रेज़ी में त वरी बि कमु हली रहियो आहे। ॿिया माण्हू बि इलाही क़ुर पढ़ाइण ऐं सम्झाइण में लॻा पिया आहिनि, पर सिंधी में जेको आहे इहो कमु कोन कयो वियो आहे। सो मूं सोचियो की आउं अलाह साईं जो नालो वठी पंहिंजे सिंध जे भाउरनि भेनरुनि खे जेको आहे इन क़ुर जे पैगाम खे आसान करण जी कोशिशि कयां। ऐं सिंध उहे बि बाबुल इस्लाम आहे, इस्लाम जेको आहे उहो बरसग़ीर में चवनि था की सिंध मां दाख़िल थियो ऐं सिंध हिकिड़ी सिंधी क़ौम अहिड़ी क़ौम आहे जेका प्यार वारी क़ौम आहे। हिननि जो दिलि नरम आहिनि ऐं नरम दिलनि ते जेको आहे क़ुर जेको आहे उहो जल्दी असरु कंदो आहे ऐं हुनमें जल्दी दाख़िल थींदो आहे। असांजे ॻोठनि जा माण्हू ॾाढा सादा माण्हू आहिनि, असांजा हारी ऐं मज़दूर तबिको, ऐं हुननि खे आउं आसान ज़बान में ॿुधाइण थो चाहियां। फ़ोनूं त अॼुकल्ह हर के वठनि, हर को खयों वेठो आहे, इहे बजाइनि जेके हू पंहिंजो वक़्तु ॿियनि शयुनि में ज़ाया कनि। इहो कुझु बहितरु थींदो की क़ुर जी कुझु 2-टे आयतूं ॿुधी वठंदा, अलाह साईं जेको ज़िक्र करे वठंदा, का सुठी शइ शायदि हुननि ते असरु करे वञे ऐं त हू इन ते जेको आहे पंहिंजो ध्यानु ॾींदा। सो मूंखे उमेदु आहे त हीउ कमु जेको आहे अॻिते वधंदो
ऐं मुंहिंजी दुआ आहे अलाह साईं सां की अलाह मूंखे हिमत ॾे ऐं मूंखे तौफ़ीक़ ॾे की आउं तव्हां सां क़ुर जा जी आयतनि खे तव्हां सां गॾु शेयर करे सघां, तव्हां सां गॾु विरहाए सघां ऐं तव्हां हुन मां फ़ाइदो खणी सघो। इन ऐं तव्हांखे बि चवां थो की दुआ कयो की अलाह साईं मूंखे एतिरी मोहलत ॾे की आउं इहो कमु पूरे तरीक़े सां करे सघां ऐं इन जो जेको आहे फ़ाइदो असां सभिनीनि खे थिए। जीअं त मूं चयो जेको बि सुठो हूंदो उहो अलाह जी तरफ़ां हूंदो ऐं अगरि का मुंहिंजी ग़लती ॾिसो जेको ग़लती मूंसां ग़लती थींदी इन में को शक कोन्हे। क़ुर जो कलाम जेको आहे उहो आसान कलाम कोन्हे, इनखे इन में जेको आहे ग़लती थी सघे थी। ऐं न को मदरसे मां कंहिं मां वॾी तालीम हासिलु कई आहे, न को मां जेको आहे को अरबी जो एक्सपर्ट आहियां। क़ुर जो हिकिड़ो लवर आहियां, क़ुर जो मोहबत करण वारो आहियां, क़ुर सां मुंहिंजो दिली लगाव आहे। सो उमेद आहे त इहो जेको आहे मुंहिंजी कोशिशि कामयाब वेंदी ऐं इंशाअल्लाह तव्हां इन मां फ़ाइदो खणंदा। ऐं त फ़ाइदो खणंदुसि छो त मां हिनजी ट्रांसलेशन जे लाइ ऐं हिनजी तफ़सीर जे लाइ काफ़ी रिसर्च कंदो आहियां ऐं काफ़ी शयुनि खे पढ़णो पवंदो आहे। सो इंशाअल्लाह अलाह साईं जो नालो वठी ऐं दुआ करे रब इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली चई करे शुरू करूं था। क़ुर जो पहिरियों चैप्टर आहे, उनजो नालो आहे सूरह फातिहा, जेको तव्हां हर नमाज़ में पढ़ो था, हर ॿार खे, हर मुस्लमान खे इहा हिकिड़ी अहिड़ी सूरह आहे जेका यादि हुजे थी। ऐं अगरि कंहिं वजह सां तव्हांखे यादि कोन्हे, तमामु आसान सूरत आहे, इन जूं 7 आयतूं आहिनि, इन खे माण्हू यादि करे वठे। हिन सूरह फातिहा जी माना आहे, फातिहा चवंदा आहिनि के शइ खे खोलणु, चाबी के शइ जी मिफ़्ताह ओपनिंग। त हिन चैप्टर खे अंग्रेज़ी में चइबो आहे खोलणु, माना क़ुर खुले थो इन सां। ऐं इनखे उमुल किताब चवंदा आहिनि। जो मतिलबु आहे मां, अल किताब जो मतिलबु आहे किताब। तव्हांखे ख़बर आहे की ॿिनि गतनि जे विच में अगरि विच में को टेक्स्ट आहे, का स्टोरीज़ आहिनि, उनखे जॾहिं असां हुनजी बाइंडिंग करे था वठूं त उनखे किताब चइबो आहे। त हिनखे उमुल किताब चवंदा आहिनि। उमुल किताब अरब जेके हुआ पंहिंजे कल्चर में उन्हनि शयुनि खे चवंदा हुआ जेका शइ खे सम्झाए छॾे। जीअं हाणे क़ुर हेॾो वॾो क़ुर आहे, हिन जूं 600 सफ़नि ते मुश्तमिल आहे ऐं इन में 6000 खां मथे आयतूं आहिनि ऐं इन में काफ़ी सारी स्टोरीज़ आहिनि, काफ़ी सारी कहाणियूं आहिनि, काफ़ी सारी क़िसा आहिनि जेके अलाह साईं असांखे ॿुधाया आहिनि की असां उन्हनि मां सबक़ु अख़ज़ करूं, सबक़ु खणूं ऐं जेको आहे सम्झूं पंहिंजी सराउंडिंग खे। क़ुर जा कई मक़ासिद आहिनि। क़ुर जो वॾे में वॾो मक़सदु आहे की तव्हांखे तौहीद सम्झाए ऐं सॼो क़ुर हिकिड़े लफ़्ज़ जी एक्सप्लेनेशन ते मुश्तमिल आहे। हिकिड़ो लफ़्ज़ अलाह साईं सम्झाइण थो चाहे ऐं उहो लफ़्ज़ आहे अल्लाह। अल्लाह जो लफ़्ज़ सम्झाइण जे लाइ अलाह साईं इहे असांखे 600 सफ़नि जी किताब ॾिनी आहे की इन खे सम्झण सां असां अल्लाह खे सम्झूं। अगरि असां अल्लाह खे सम्झी वियासीं त सम्झो असांजो कमु थी वियो, इहो असांजो मक़सदु पूरो थी वियो। पर जे अल्लाह खे कोन सम्झी सघियासीं, किताबूं पढ़ी छॾियूंसीं, लाइब्रेरीज़ पढ़ी छॾियूंसीं, डॉक्टर्स थी वियासीं, इंजीनियर्स थी वियासीं, वॾा साइंटिस्ट थी वियासीं ऐं वॾा गोल्ड मेडल हासिलु करे वरितासीं, पर अल्लाह खे कोन सम्झो त सम्झो सभु कोशिशूं ऐं सभु जेके काविशूं आहिनि उहे बेकार आहिनि। छो त इंसानु केतिरो बि सक्सेसफुल हुजे उन जी मौत त अचे थी ऐं मौत जे वक़्तु हुनखे वरी अलाह वटि वञिणो आहे। अलाह हिननि शयुनि खे का वैल्यू नथो ॾिए जेके तव्हांजी जेके दुनियावी वैल्यूज़ आहिनि। इहा ॻाल्हि सम्झी कान, तव्हां बेसिक ॻाल्हि सम्झी कान, तव्हां बुनियादी ॻाल्हि सम्झी कोन की तव्हांजो रब केरु आहे, अलाह केरु आहे, ऐं बाक़ी तव्हां सभु पढ़ाइयूं करे वरितियूं त उन जो जेको आहे अलाह जे साम्हूं उन जेको वॾो का वैल्यू कोन्हे, का उन जी क़ीमत कोन्हे। तो अलाह साईं सां दुआ आहे त असां इहो जेको लफ़्ज़ अलाह आहे इनखे सम्झी सघूं ऐं क़ुर जो जेको वॾे में वॾो हदफ़ आहे या जेको क़ुर जो जेको वॾे में वॾो मक़सदु आहे उहो इहो आहे की असां इहो लफ़्ज़ अलाह सम्झी सघूं। त आउं हर कंहिंखे चवंदो आहियां की हीअ सॼी जेका किताबु आहे असांखे हिकिड़ो लफ़्ज़ सम्झाइण जे लाइ आहे। हाणे अगरि असां हिकिड़ो लफ़्ज़ बि न सम्झी सघूं पंहिंजी ज़िंदगी में ऐं चवंदा वतूं त असां वॾा मुस्लमान आहियूं ऐं हज ऐं उमरा करे लखें रुपया ख़र्चु करे ऐं रुगो माण्हुनि खे ॿुधायूं त असां हाजी थी विया आहियूं, असां जेके आहिनि उमरा करे वरिता आहिनि ऐं हर साल मदीने जी ज़ियारत करां थो या मके वञा थो ऐं इहे ॻाल्हियूं जेके आहिनि उहे कंहिं कमु कोन ईंदियूं अगरि इहो जेको बुनियादी शइ आहे असां नथा सम्झूं। ॿी कहिड़ी शइ आहे जेको क़ुर सम्झाइण थो चाहे त क़ुर हिकिड़ो कॉन्सेप्ट सम्झाइण थो चाहे ऐं उहो कॉन्सेप्ट इहो आहे ला इलाहा इल्लल्लाह। ला इलाहा इल्लल्लाह जो कॉन्सेप्ट आहे।
कि ॿियो को इलाह कोन्हे। ला जी मतिलबु आहे को कोन्हे, ऐं इलाह जी मतिलबु ला इलाह, को इलाह हुनखे चवंदा आहिनि जेको माबूद हूंदो आहे, जंहिंजी इंसानु जेको आहे परस्तिश करे। छो परस्तिश करे? छो त उहो हर शइ जो मालिक आहे, हर शइ जो ख़ालिक आहे, हर शइ जो राज़िक आहे, ऐं परस्तिश जेको आहे उन जो हक़ु आहे, उन जी जेका आहे असांखे इबादत करणी आहे, उन सां असांखे जेको आहे मदद घुरणी आहे, उन वटां असां आया आहियूं, उन वटि ई असांखे वापसि वञिणो आहे। त जॾहिं सॼो वास्तेदारी असांजी आहे ई अलाह सां, त पोइ इहो तमामु ज़रूरी थी वञे कि असां जेको आहे हुन सां सचा थियूं, ऐं हुन सां असांजी जेका हुन सां जेको असांजो तालुक़ु हुजे उहो अहिड़ो प्योर हुजे ऐं अहिड़ो ख़ालिस हुजे कि उन में का कूड़ न हुजे, उन में का बेईमानी न हुजे, उन में का साज़िश न हुजे। उहो बिल्कुलु हिकिड़ो साफ़ सुथरे क़िस्म जो तालुक़ु हुजे, रिलेशनशिप हुजे। अहिड़े तरीक़े सां कोशिशि कंदुसि ॻाल्हायां कि बिल्कुलु आसान हुजे। ऐं अगरि तव्हांखे का शइ मुंहिंजी ॻाल्हाइण वारी ॾुखी लॻे त प्लीज़ मूंखे मैसेज करे ॿुधायो, महिरबानी करे मुंहिंजी इस्लाह कजो, मुंहिंजी मदद कजो कि आउं इहो मिशन जेको क़ुर जो आहे उहो पूरो करे सघां। अॼु असां हिते पंहिंजे सेशन खे एंड था कयूं, ऐं अलाह साईं सां दुआ था करूं कि अलाह असांखे हिमत ॾिजईं, तौफ़ीक़ ॾिजईं कि असां इन क़ुर जी जेका मंज़िल, क़ुर जो जेको सफ़र शुरू कयो आहे, इन खे असां मुकमल करे सघूं, ऐं पूरो क़ुर जेको आहे उहा आसान तफ़सीर में ॿुधी सघूं ऐं सम्झी सघूं। इन सां गॾु आउं तव्हां सां इजाज़त वठां थो। बिस्मिल्लाह रहमान रहीम। वल असर इन्नल इंसान लफ़ी ख़ुसर इल्ला लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात व तवासौ बिल हक़ व तवासौ बिस सब्र। जज़ाकुमुल्लाह ख़ैर। बारकल्लाहु फ़ीकुम।